बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, दरियानी जो प्रोग्राम कश्मीर टाक में आऊं आहियां सुभान को। नाज़रीन, कश्मीर में बदअमनी जी हिकिड़ी का लहर आहे, उहा हिकु भेरो ॿीहर ऐं पखी जेको अमन जो आहे उहो उॾण जी अफ़वाहूं बि ज़ोरो शोर सां जारी आहिनि। गुज़िरियल ॾींहुं कश्मीर में हिकु ॾींहुं अंदरि 3 जेके वारदातूं थियूं आहिनि ऐं इहो थींदो तॾहिं रहियो आहे सदाईं जॾहिं कश्मीर जो जेको सूबेदार आहे, जेको ज़ाती तौर कश्मीर खे पंहिंजी ज़ाती जागीर या थाणे खे पंहिंजी ज़ाती जागीर सम्झे थो, जॾहिं बि उहो बदिली थिए थो या डिस्टर्ब थिए थो त कश्मीर में हिकु बदअमनी जी लहर तेज़ थी वञे थी। ऐं ईअं बि थियो आहे जॾहिं उहो रहे थो त कश्मीर में जेके चोर आहिनि उहे सरेआम भले घुमनि, पर कश्मीर में ईअं कोन्हे त वारदातूं न थींदियूं आहिनि, पर जेका उनजी सोशल मीडिया विंग आहे उहा बि एक्टिव थिए थी ऐं उहा बि ॻाल्हियुनि खे वॾे अंदाज़ में वधाए चढ़ाए पेश करे थी। इन सॼे मामले ते असां सां गॾु कश्मीर जो सीनियर सहाफ़ी आहिनि ममताज़ सोलंकी साहब, उहे गॾु आहिनि। ममताज़ साहब, सदाईं ईअं थियो आहे जॾहिं बि कश्मीर वारो जेको सूबेदार आहे उहो डिस्टर्ब थिए थो त हिकु त उनजी जेका सोशल मीडिया विंग आहे उहा एक्टिव थिए थी, हिकु अधु जेके वारदातूं उहे रूटीन में सॼे ज़िले में मुख़्तलिफ़ हंधनि ते थियनि थियूं, पर कश्मीर में उन्हनि खे वधाए चढ़ाए पेश कयो थो वञे। ऐं जॾहिं बि उहो डिस्टर्ब थिए थो इहा हिकिड़ी बाहि भड़की पए थी। इहो हिकु तासुर सॼे शहर में आहे। हाणे जॾहिं खां इहो बदिली थियो आहे त कश्मीर में हिकु ख़ौफ़ वारी सूरत हाल आहे। तमामु जेके माण्हू आहिनि, शहरी आहिनि, उन्हनि पंहिंजे ॿारनि खे बि इहो मोहतात तरीक़े सां स्कूल पुॼाइनि था, स्कूल में वठी अचनि था। छा इहो तासुर सही आहे? वाक़ई इहो सूबेदार उन में मुलविस आहे या को ॿिया अंसर आहिनि उहे इन मामले खे ॿियो रंग ॾियनि था? महिरबानी सुभान साहब, तव्हां पंहिंजे हिन प्रोग्राम में मदद कयो आहे ऐं जहिड़ी रीति तव्हां इंट्रो में जेके शयूं रखी आहे उहे जेके ॻाल्हियूं तव्हां कयूं आहिनि। हाणे जेकॾहिं सभिनी शयुनि जो जाइज़ो वठिजे त इहे पुलिस जे अंदरि जेके आहिनि से तब्दीलियूं, ट्रांसफर या पोस्टिंग, इहो हिकिड़ो रूटीन जो मरहलो हूंदो आहे, इहो सदाईं थींदो रहंदो आहे। ऐं साॻे वक़्तु अमन अमान जी जेका सूरत हाल आहे उहा सदाईं हिकु जहिड़ी न आहे रहंदी। तव्हां ॾिसो था त कॾहिं अगवा जी हिकिड़ी लहर ईंदी आहे, माण्हुनि जी अगवा जी वारदातूं थींदियूं आहिनि, उनखां पोइ वरी कॾहिं चोरियुनि जी वारदातूं थींदियूं आहिनि या मुख़्तलिफ़ क़िस्मनि जा क़बीला जी जहिड़ा हलंदा असां वटि, ख़ासि तौर ते ज़िले जे अंदरि, उनजे अंदरि माण्हुनि जो क़तलु थिए थो पियो। सो हाणे जेकॾहिं असां कुझु चोरियूं या कुझु इन टाइप जी वारदातनि खे ई असां चऊं भई पुलिस जी नाकामी थी वई ऐं हीअ वारदात छो थी वई, हीअं थी वियो, त ज़ाहिर ॻाल्हि आहे ॾोह बि थींदा आहिनि मुआशरे जे अंदरि, जिते माण्हू रहनि था, इंसान रहनि था, उते ॾोह लाज़मी थींदा आहिनि। बहरहाल जेकॾहिं उन में पुलिस जी का कोताही नज़र अचे, जेकॾहिं पुलिस जी उन में जेको आहे जेको फ़र्शनासी जी जेका उनजी ड्यूटी आहे उन में जेकॾहिं उहे पंहिंजो ड्यूटी सही नमूने अंजाम न ॾियनि त लाज़मी आहे पब्लिक जूं आङुरियूं खजंदियूं उन्हनि ॾांहुं। ऐं जहिड़ी तव्हां इशारो ॾेई वियो त हिकिड़ो सूबेदार ट्रांसफर थिए थो या उनखां पोइ बदमनी थिए थी या को सोशल मीडिया जी विंग वग़ैरह अहिड़े हवाले सां लामाला इहे सभु शयूं जेके आहिनि समाज जे अंदरि जॾहिं खां वरी सोशल मीडिया जी एक्टिविटी वधी आहे तॾहिं तव्हांखे क्राइम जो रेशो फौरी तौर ते जेको आहे उनजो ॻणितो जेको आहे उहो ज़ाहिर थी थो पवे। हाणे माण्हू ॻणे ॻोटे करे चोरियूं रखी छॾनि था, फलाणे ॻोठ में चोरी थी, फलाणे जॻह ते फुर थी, फलाणे जॻह ते शइ थी। मां त इवन कल्ह हिकु दोस्त खे फ़ोन कयो त हिकु अधु आइटम उन्हनि खां रहिजी विया जेके असांखां, उन दोस्त हिकिड़े सोशल मीडिया ते रखी छॾियो, फलाणे हंधि फलाणी चोरी, फलाणे हंधि फलाणी, फलाणे हंधि फलाणी। असां 3-4 जेके वारदातूं हुयूं असांखे त नॉलेज में हुयूं, पर हिकु अधु माना पोश एरिया जे अंदरि, फ़र्ज़ु कयो सुमरा माला जे अंदरि हिकु घर हुयो जंहिंजे लाइ लिखियलु हुयो त बाबा उन हिकिड़े फलाणे माण्हू जे घर जे अंदरि औरतूं नौसरबाज़ घिरी आयूं ऐं उहो घर जो सामान या उते जेको आहे सो उन खां ठगे वियूं कुझु। सो हाणे इहे शयूं असांखां ओझल आहिनि, तव्हां खां असांखां साफ़ियुनि खां ओझल आहिनि। मूं हुनखे चयो यार तुंहिंजो जेको आहे न फीडिंग ॾाढी तेज़ आहे, या तोखे साफ़ ई थियणु खपंदो, तूं त हाके जेको आहे तूं हिकिड़ो सरकारी माण्हू आहे, तूं साफ़ ई थियणु खपंदे। पोइ मां तंज़े अंदाज़ में चयो यार तव्हां चओ त न लिखूं। सो मूं चयो लिखो सही, पर ॻाल्हि इहा साफ़ हिन खे हिकिड़ी नॉलेज हूंदी आहे, मालूमात हूंदी आहे। तव्हांजी मालूमात सां गॾोगॾु तव्हांखे फीडिंग ज़्यादा आहे, छाकाणि जे अंदाज़ सां जंहिं तरतीब सां उहे शयूं लिखियलु हुयूं। इहे पाण वटि इहे सभु शयूं थियनि थियूं, माण्हू हर क़िस्म जा हरबा इस्तेमालु कंदा आहिनि। बहरहाल जेकॾहिं इन ॻाल्हि ताईं तव्हां इतफ़ाक़ करे सघिजे थो, बाक़ी जेको तव्हां चओ था त को कंहिं गुणे अमलदार जी ते उनजी मुलविस हुजणु या वग़ैरह, हाणे इहे सभु शयूं जेके आहिनि न इहे हिन पुलिस जी जांच करणु खपे। पुलिस खे इहा ज़िमेवारी मौजूदा अमलदारनि जी आहे, इहा चैलेंज उन्हनि जे लाइ आहे। असांखे अमन खपे इन आओ, असां कश्मीर वासी हो जीअं चवंदा आहिनि पुछूं आख़िर पुछूं कंहिंखां त असांजो ॾोह कहिड़ो आहे। असांखे नथो खपे को फलाणो हुजे, असांखे नथो खपे टीड़ो हुजे या फलाणो न हुजे, असांखे अमन खपे थो। ऐं कश्मीर वासियुनि जो आख़िर इहो ॾोह कहिड़ो आहे जेकॾहिं का तब्दीली अचे थी त उनखां पोइ बदमनी जी हिकिड़ी लहर शुरू थी वञे। ऐं लाज़मी आहे इहा शइ असांखे तव्हांखे सोचणु बिल्कुलु ईअं आहे। साहब ॾिसो न, मां ॻणे करे ॿुधाए सघां थो त असां जॾहिं बि इहो जेको मां ज़िक्र कयो पिया इंट्रो में सूबेदार वारो, उनमें इहो आहे तव्हां ॾिसो जीअं बदिली थियो, पहिरें दफ़ा जेको ख़ान मां बुरई करे रखियाऊं त असांजो दोस्त आहे शफ़ीक मदारी सहाफ़ी आहे, उन जी थी। गुड्डू में मंज़ूर लेगारी मुक़ररु थियो, असांजो दोस्त आहे सहाफ़ी आहे फरहान कुरैशी, उनजी चोरी थी।
माना चोरियूं बि अहिड़े तरीक़े सां थियनि थियूं ऐं जेके समाजी माण्हू आहिनि, समाजी वर्कर आहिनि, सहाफ़ी आहिनि, उन्हनि जूं थियनि थियूं त जीअं जेको त वधि खां वधि वावेला करे सघे न, जेके मौजूदा जेके नवां अमलदार अचनि था उहे माना जेको आहे परेशान थियनि या उनखे परेशान कयो वञे, इन टाइप जी बि हरकत थिए थी। छा इहा ॻाल्हि ठीकु आहे मुंहिंजी ॻाल्हि, या तव्हां इन सां सहमत आहियो या न? न, मां इन हद ताईं तव्हां सहमत आहियां। मां साॻी तव्हांजी इन खे ओपिनियन खे अॻिते वधाईंदे चाहियां थो पियो त हाणे इहा जेका जांच आहे, इन सां जेके शयूं आहिनि या इहे जेके इल्ज़ाम आहिनि, अंदेशा आहिनि या अनुमान आहिनि जेके तव्हां असां जंहिंजो ज़िक्र कयूं पिया, जेकॾहिं तव्हां असां इहा ॻाल्हि कंदासीं थी सघे त इहा शइ एतिरी असराइती न थिए ऐं असां साॻी ॻाल्हि जेकॾहिं उन्हनि जे कोर्ट में छॾूं, इहो बाल पुलिस जे कोर्ट में छॾूं जेके अमलदार हिन टाइम मुक़रर आहिनि, तव्हांखे इहो यकीन हुजणु खपे त तव्हां खां असां खां वधीक उहे बाख़बर आहिनि, तव्हां खां असां खां वधीक उन्हनि खे ॼाण आहे। त उहे जॾहिं बि का वारदात थींदी आहे उन खां बिफोर असांजी पुलिस खे, तव्हांखे ख़बर आहे न त अमेरिका जे अंदरि जेको लतीफ़ो पाण हिकिड़ो मशहूरु लतीफ़ो आहे त असांखे चोरी खां अॻु में हेतिरो टाइम अॻु में ख़बर हूंदी आहे। सो असांजी पुलिस एतिरी ॼाण कोन्हे, हिनखे सॼी ॼाण हूंदी आहे। ऐं हाणे ॻाल्हि इहा त पब्लिक केतिरी कनि था ॻाल्हि, हू ज़ाहिर केतिरा था कनि उहे हथ, हू इन जेके माण्हू हिन में इन्वॉल्व आहिनि उन्हनि खे केतिरो ज़ाहिर था कनि। हाणे तव्हां खां असांखे वधि में वधि चैलेंज जेको मसइलो आहे मौजूदा SSP जो आहे ऐं मौजूदा SHO जो चैलेंज जो मसइलो आहे त हू इन सॼी सूरत हाल खे कहिड़े नमूने ॾिसनि था ऐं हू कहिड़े तरीक़े सां इन समूरे मामलनि जी जांच कनि था। इहे जेके शयूं तव्हां सां या जेके शयूं सोशल मीडिया ते पॉइंट आउट थियनि थियूं पियूं, छाकाणि शक जे बुनियाद तां ई जांच जी शुरूआति थींदी आहे न। हाणे जेकॾहिं इहे हिकिड़ा गुमान वग़ैरह मौजूदु आहिनि त हाणे हिते ॾिसणो इहो आहे त इहा पुलिस मौजूदा जेके अमलदार आहिनि इनखे केतिरे नमूने इन शइ खे वाइखो था कनि ऐं केतिरे नमूने इन मां जेको आहे अटे मां छाणे करे वार कढनि था पिया। इहा उन्हनि जी ज़िम्मेवारी आहे तव्हां खां असां खां वधि में वधि। अच्छा, ईअं थियो आहे न, हाणे जॾहिं हीअ पुलिस ऑफिसर आया ईअं कोन थियो आहे त हीअ का जेका असां ॻाल्हि कयूं था इहा का या सिर्फ़ु असांजी तरफ़ां ई ॻाल्हि आहे, सिर्फ़ु इहे जेके सहाफ़ी आहिनि, पर इहे सॼे शहर में बि इहा ॻाल्हि आहे। इन खां पहिरियां बि जेके ऑफिसर रहिया, तव्हां त सॼे मामले खे रिपोर्ट कंदा रहिया, असां ॾिसंदा रहिया आहियूं त मुख़्तलिफ़ इन जे जेके वेझनि माण्हुनि खे जेको बुरोई साहिबु हो उन बि जेको आहे त खोड़ टाइम ताईं जेको आहे त बंदि रखियो। उन खां अलावा जेके SHOs हुआ उन्हनि पंहिंजी रिपोर्टनि में जेको उन टाइम जे SSPs खे ॿुधायो त बाबा जॾहिं हीउ माण्हू अचे थो, जेको साबिक़ SHO इक़दार जो हुई उन त वाज़े लफ़्ज़नि में चयो हिनखे फ़ोन करे, बाबा आख़िर तुंहिंजे हिते अंबनि जो हिकिड़ो बाग़ आहे, जंहिं ॾींहुं तूं कश्मीर अची रहे थो उन ॾींहुं मुंहिंजी चोरी थिए थी, वारदात थिए थी। पर इहे सॼियूं ॻाल्हियूं जो हुजण बावजूद बि आख़िर कार्रवाई नथी थिए। छा पुलिस पंहिंजे पुलिस वारे ते कख रखनि था या पुलिस वारनि खे को सबूत नथा मिलनि? आख़िर इहो मामिलो वरी लह मिटी छो थो थी वञे? छो न तव्हां ख़ासि तौर ते पंहिंजे ज़िले जे अंदरि जेको पुलिस जो ट्रेंड रहियो आहे, तव्हां ॾिठो हूंदो माज़ी में जेको असद रज़ा शाह रहियो, 2-टे साल जेको रहियो, हुनजे अंदरि तव्हांखे इहो ख़बर आहे त हिते किराए ते बि SHO रखिया वेंदा हुया, ॾियाड़ी ते बि SHO रखिया वेंदा हुया। हाणे अमन अमान जो मसइलो हुजे या इंतिज़ामी बद इंतिज़ामी जो जेके बि मामलात हुजनि, उहे कमांडर जेको हूंदो आहे हुनजो कंहिं बि इदारे जो कंहिं बि डिपार्टमेंट जो जेको सरबराह हूंदो आहे, उनजी मर्ज़ी खां सवाइ मामलात ख़राबु न आहिनि थी सघंदा हेठि मथे। हाणे जेकॾहिं हिकिड़ो SSP पाण हिकिड़ो SHO खे माना इजाज़त ॾेई छॾे त अगरि DIG कंहिंखे सस्पेंड करे थो छॾे ऐं उहो उनखे विहारे छॾे हेडक्वाटर में, तूं हलाए पियो मामलात, ज़ाहिरी तौर ते हिकिड़ो ॿियो SHO हुजे पियो, त इहे मामला बद इंतिज़ामी जा मामलात पोएं दौर में थिया आहिनि। हाणे ॾिसणो इहो आहे त नओं SSP आयो आहे जेको, त हीअ सभई मामलात हुनजे ॾाढो चैलेंज आहिनि। त हू पंहिंजी टीम खे कहिड़े अंदाज़ में हलाए थो, हू पंहिंजी एडमिनिस्ट्रेशन खे कहिड़े अंदाज़ में हलाए थो, त असां तव्हां सलाह इहा ई ॾींदासीं वधि में वधि भई जेकॾहिं प्रोफेशनल जेके ऑफिसर्स आहिनि जेके मौजूदु आहिनि, जेके काफ़ी अरसे खां वठी पोस्टिंग खां जेके महरूम आहिनि, जेके बाक़ाइदगी सां ड्यूटी सरअंजाम ॾेई सघनि था, उन्हनि खे जेकॾहिं तव्हां नेग्लेक्ट कंदव, उनखे जेकॾहिं नज़रअंदाज़ करे उनखे जेकॾहिं खॾे लाइन हणी छॾींदव त लामाला अहिड़े टाइप जा मामलात मसइला पैदा थींदा आहिनि। सो मां बि इहो चवां थो हींअर जेको आहे ही वधि में वधि हिन नए SSP जे लाइ इहा चैलेंज आहे। अच्छा, मतिलबु ईअं त न आहे त जेकी कश्मीर जेको नालो आहे उहो तमामु तव्हां ख़बर आहे कहिड़े हवाले सां मशहूरु आहे, बॉर्डर जो ज़िलो आहे, सभु ऑफिसर घणी कोशिशि हूंदी आहे त असां कश्मीर में लॻूं ऐं कश्मीर में अगरि साल लॻी वञनि त वॾी ॻाल्हि आहे। पोइ ईअं त न हूंदो आहे भला जेका इहे ख़ामोशी आहे, जेके मामला लह मिटी थींदा आहिनि, पोइ पोस्टिंग बचाइण जो चकर बि अची थो वञे, अहिड़ो कुझु आहे आंसर? सुभाणे साहिबु तव्हां इहो ॿुधो हूंदो त ख़ासि तौर ते कश्मीर जे अंदरि, कश्मीर पुछड़ी जो शहरु आहे, सिंध जो आख़िरी शहरु आहे, आख़िरी छेड़े ते आहे ऐं पहिरियों शहर बि आहे। ऐं ख़ासि तौर ते पोएं दौर में इहा शयूं मशहूरु हूंदियूं हुयूं त कंहिं माण्हू खे सज़ा ॾींदा हुआ त कश्मीर करे मोकिलींदा हुआ। ऐं जॾहिं अमलदार खे इहो मैसेज मिलंदो त तव्हांजी कश्मीर पोस्टिंग थी आहे, त उहो ईअं सम्झो 3 ॾींहं बुखार अची वेंदो त कश्मीर हल सिंध जे आख़िरी छेड़े में। पर हाणे तव्हां यकीन कयो, जॾहिं कश्मीर मां माण्हू रही करे वरी ट्रांसफर थियनि था त पोइ बुखार अची थो वञे, पोइ निकिरण माना हुनजे लाइ एतिरो महाल थी थो वञे त माना हुनजे लाइ ज़िंदगी बक़ाया ज़िंदगी जेको अज़ाब बणी थी वञे कश्मीर खां ॿाहिरि गुज़रणु। सो कश्मीर केश मोहर आहे कश्मीर।
इहे सभु मामलात पंहिंजी जॻह ते आहिनि कश्मीर जे अंदरि। ऐं कश्मीर जे माण्हुनि में रजिस्ट पावर घटि आहे, कश्मीर जे माण्हुनि में प्रोटेस्ट जो माहौल घटि आहे। कश्मीर जा माण्हू जेके आहिनि फौरी तौर ते ऑफिसर जे या कंहिं बि माण्हू जी ॻाल्हियुनि में अची वञण वारा माण्हू आहिनि। कश्मीर जा माण्हू जेके आहिनि उहे अमन पसंदि आहिनि, उहे कंप्लेंट घटि कंदा आहिनि। तंहिंजे करे जेके अमलदार आहिनि उनजी जूं जेका आहे मथे जी उहा सुतल हूंदी आहे ऐं उन्हनि खे हिते तमामु आरामदायी इहो आहे। तव्हां जिन शइ पॉइंट ऑफ कयो पिया, इहे सभु मामलात पंहिंजी जॻह ते आहिनि। बॉर्डर एरिया ते वाक़ई आहे पंहिंजो कश्मीर शहर। ऐं हिते जेको आहे सिंध, पंजाब, बलोचिस्तान, थोरे केपी का जेको आहे सो ट्रैफ़िक जी आमद रफ़्तार सभु शइ अचणु वञणु आहे। इहे सभु शयूं पंहिंजी जॻह ते आहिनि ऐं लाज़मी आहे जिते सॼो कुझु हिकिड़ो गेट वे हूंदो त उते तव्हां सम्झी सघो था कहिड़ा कहिड़ा मामला। सुबुह जो जॾहिं मां उथियो त जेको आहे जीअं मोबाइल यूज़ करण जी कोशिशि कई त फेसबुक ते उते नाश्तो पुलिस खे मिली वियो। पोइ अगरि मां जॾहिं अचां पियो ऑफिस त वरी मूंखे साफ़ी दोस्त शफ़ीक उन फ़ोन करे ॿुधायो त ॾखण बंगले वटि वरी असांजे दोस्तनि खां फुर्ती आहे। ऐं उन दौरान इहा फुर जी वारदात थी आहे जंहिं महिल SSP कश्मीर जे ई दौरे ते मौजूदु आहे। हाणे हिंदू पंचायत जा का मीटिंग हुनजी रखियल बि आहे। उन मां पाण बि वरी उनजी गाॾी ॾिठी त उहो क्रॉस कनि पिया। चवण मक़सदु इहो आहे त इहे सुबुह जो नाश्तनि जी ख़बरूं बि पुलिस खे माना ॿुधाइनि था, पुलिस खे नाश्तो ॾिनो त वारनि हीअं कयो। पोइ हीउ जेको SSP आहे, आख़िर तव्हां अॼु जेके कश्मीर जी मीटिंग आहे, का उमेदु करे सघिजे थी त इहो जेको मामिलो आहे इन जो को रिज़ल्ट निकिरंदो? आख़िर बाबा ॾोह कराए केरु थो, इन जे पोयां केरु आहे, का उमेदु करे सघिजे थी? सुभाणे साहिबु, मां हिकिड़ो तव्हांखे कुझु ॾींहं जो मिसाल ॿुधायां त कुझु टाइम अॻु में कश्मीर जी हिंदू बिरादरी जो डेलीगेशन जेको आहे SSP साहिब सां मिलियो हुयो। ऐं साॻे ई वक़्तु जेको आहे सो कंदकोट जी पंचायत जो हिकिड़ो डेलीगेशन मिलियो हुयो। उनजे ॿियनि ॾींहंनि जे अंदरि जे आहे सो कंदकोट जे हिकु शहरी खे तेज़ाब जी बोतल उनजे घर में हारी वई हुई ऐं उन ते चाकू उछलियो वियो हो। हाणे इहे शयूं जेके आहिनि, इहे वारदातूं या इहे मामलात, इहे शयूं ज़ाहिर कनि थियूं इन शइ खे त भई कुझु न कुझु जेको आहे उहो हिन पुलिस लाइ पैगाम आहे, मामिलो जेको आहे हिन पुलिस जे लाइ, चैलेंज जेको आहे हिन पुलिस जे लाइ। इहा को ॾोही वारदात कोन्हे, न का फुर थी, न कुझु थियो। माना हिकु हिंदू कम्यूनिटी खे थ्रेट करण जो मक़सदु ई रुॻो इहो हूंदो आहे त भई हिननि जी जेका किराए आहे, हिन जी जेको आहे वधीक माना वावेला थींदी ऐं उन्हनि खे डिस्टर्ब कजे, उन्हनि खे परेशान कजे, जीअं पुलिस जे लाइ मामलात मसइला पैदा थियनि। साॻे वक़्तु साॻी ॻाल्हि चवंदुसि, इहो हींअर चैलेंज जेको आहे उहो पुलिस जे लाइ, उहो पंहिंजी सूरत हाल खे कीअं बहितर करे अमन अमान वारे खे। वॾी महिरबानी मुमताज़ सोलंकी साहिबु, तव्हां असांजो सीनियर साहिबु दोस्त आहे मुमताज़ सोलंकी साहिबु, उनजी गुफ़्तगू ॿुधी उनजो चवणु आहे त पुलिस लाइ इहो चैलेंज आहे त आख़िर सॼे मामले खे पुलिस कीअं हैंडल कंदी। ऐं असां शहर जा जेके माण्हू आहियूं त रियल जेके ऑफिसर हुजनि, वाक़ई अगरि उहे आवाम जी ख़िदमत जो जज़्बो रखनि था ऐं अमन अमान जी कोशिशि में अगरि कोशिशि कनि था त असां सभिनी खे गॾिजी उन्हनि जी मदद बि करणु घुरिजे ऐं बजाए उन्हनि जे लाइ मसइला न पैदा कजनि ऐं उनजी सपोर्ट कजे। इन सां ई असांखे ॾींदा इजाज़त। सुभाणे वरी कंहिं ॿिए इशू में कंहिं ॿिए महिमान सां गॾु असां मुलाक़ात थींदी। अलाह।